कराची पुलिस ऑफिस ते हमले जो SHO सदर जे फरियाद ते CTD सिविल लाइन थाने ते केस दाखिल। केस में 3 मार्जी वेरन समेत पाबंदी मेल तहरीक तालिबान के 5 दहशतगर्दन के नामजद किया गयो। केस में कत्ल, इरादे कत्ल और दहशतगर्दी समेत ॿिया कलम शामिल किया गया। FIR के मतन में चयो वियो आहे त 5 दहशतगर्द हुआ, 2 दहशतगर्द मोटरसाइकिल ते फरार थी विया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफां कराची पुलिस ऑफिस जो दौरो। वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह इंडियन सां गॾु जिना अस्पताल ज़ख़्मी जी अयादत। दहशतगर्दनि जो बहादुरी सां मुक़ाबिलो करण दौरान ज़ख़्मी थियल एहलकारनि जे हौसले ऐं क़ुर्बानीनि जी वाखाण। संदसि चवणु आहे त दहशतगर्दनि जो को बि मज़हब या नज़रियो नाहे हूंदो। गुमराह कंदड़ तसवुर खे ज़बरदस्ती या लालच ज़रिए मयो वेंदो आहे। सिक्योरिटी फोर्सिस जो ध्यानु सॼे मुल्क में रुगो दहशतगर्दी जे ख़ात्मे ते आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ समूरी धुरियुनि खे गॾियल कोशिशूं करणियूं पवंदियूं। इतलाक खाते जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त पीपल्स पार्टी सभ खां वधीक इंतिहा पसंदी जो निशानो बणिजंदी रही आहे। आसिफ ज़रदारी इंतिहा पसंदनि खे इमरान ख़ान ख़िलाफ़ इस्तेमाल करण जो सोचे बि नथो सघे। अॻूणी सदर ते इल्ज़ाम हणी शेख रशीद सियासी मंज़रनामे में रहणु चाहे थो। अॻूणी सदर इंतकाम जी सियासत ऐं इंतकाम ते यकीन नाहे रखंदो। हुन उन्हनि खे मुआफ़ कयो जिन खे इस बदतरीन सियासी इंतकाम जो निशानो बणायो। शेख रशीद वटि सबूत आहिनि त अदालत वञे। हू बाद में मज़दा ऐं ट्रालनि में टक्कर। असद सुल्तान ऐं अली फोत, 2 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। लीनकोट पुलिस की M9 मोटरवे ते कार्रवाई। वेन में 50 किलो चर्च है तो पुलिस जवाबदार मोहम्मद इब्राहिम द्रोही के गिरफ्तार करे वरतो। पुलिस गिरफ्तार जवाबदार खिलाफ मंशियात एक्ट तहत केस दाखिल करे छॾियो। पाकिस्तान सुपर लीग में अज 2 मैचूं खेॾियूं वेंदियूं। इस्लामाबाद यूनाइटेड जो मुक़ाबलो मुल्तान सुल्तान सां थींदो। कराची किंग्स लाहौर कलंदर्स में दंगल थींदो।